अस्सलाम वालेकुम साथियो। अॼु असां खणी आया आहियूं सिंधी ॿाराणी किताब मां क्लास पहिरें जे लाइ जेको हीअ किताबु आहे इन मां असां सबक़ु खणी आया आहियूं। सबक़ु नंबर 2। हाणे पहिरियों हिजे कंदासीं सबक़ु सिं ज़बर स बे ज़बर ब कापे छोको सबक़ु बे ज़ेरे बे ये वा यो ॿियो सबक़ु ॿियो अलिफ मदो आ नून अलिफ ना आना हये ज़रा ही आना ही अलिफ मदो आ नून अलिफ ना आना अलिफ मदो आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि आना ही आना आहिनि पे अलिफ पा वाव अलिफ वा पावा हये ज़रा ही पावा ही पे अलिफ पा वाव अलिफ वा पावा अलिफ मदो आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि पावा ही पावा आहिनि गाफ अलिफ गा बे अलिफ बा गाबा हये ज़रा ही गाबा ही गाफ अलिफ गा बे अलिफ बा गाबा अलिफ मदो आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि गाबा ही गाबा आहिनि गाफ ज़बर ग पे ज़बर प गप वाव ज़बर व गे ज़बर ग वग नून अलिफ ना ना गे अलिफ गा नून अलिफ ना गाना बे अलिफ बा बाबा। अॼु जो ही असां सबक़ु नंबर 2 पढ़ियोसीं ऐं हिन में असां मद जा आवाज़ सिखियासीं जंहिंमें तव्हांखे ख़बर पवंदी त अलिफ सां अगरि मद थी लॻे त उनजो आवाज़ छा निकिरंदो ऐं अलिफ नून सां अगरि अलिफ थो लॻे त छा थो आवाज़ु निकिरे अलिफ मद आ हिन जो आवाज़ु निकिरे थो आ नून सां अलिफ थो लॻे त नून अलिफ ना अहिड़े तरीक़े सां असां अॼु मद जा आवाज़ कुझु सिखियासीं। अॻिते वरी सबक़ु नंबर 3 आहे उहो तव्हांखे ॿिए वीडियो में सम्झायो वेंदो।